जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा में सिंधाबाद घर इताद पारां सियाल माइनर, हिंगोरजा माइनर, समाज माइनर, मच्छर शाख समेत ॿियनि शाख़ुनि वाहन जी खाटी न थियण जे ख़िलाफ़ 21 ॾियारे बि एतिराजी मुज़ाहिरो करे सखी नासिर शाह गेट आॾो धरणो हयो वियो। आबादगर निहारन कामरेड लौंग खान, हतार करीम नोतोनियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बुख हड़ताल कई वई। एतिराजी बुख हड़ताल ते वेठल आबादगर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो इल्ज़ाम लॻायो त आबपाशी खाते जी करप्ट अमलदारनि पारां सियाल माइनर, हिंगोरजा माइनर, समाज माइनर, मच्छर शाख समेत ॿियनि शाख़ुनि ऐं वाहन जी खाटी न थियण सबबि शाख़ूं ऐं वाह मिटी ऐं गंद गाह सां पूरजी विया आहिनि, जंहिं सबबि पुछड़ियुनि में पाणी पहुचणु मुश्किल थी वियो आहे, जंहिं जे करे हज़ारें एकड़नि ते पोखियल फ़सुल ऐं अंबनि ऐं लीमनि जे बाग़नि खे वॾो नुक़सानु थियो आहे। उन्हनि चिताज ॾिनो आहे त जेकॾहिं शाख़ुनि ऐं वाहन जी खाटी न थी त एतिराज जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। शाकुन वाहन जी